चार कलाक गुज़री विया अवां पहिरीं घर मां पहिरीं घर मूंखे यादि कोन्हे को छा चयो अवां खे यादि कोन्हे अवां छा चयो जीअं हींअर असां मीरपुर ख़ासि मां अचूं पिया त मीरपुर ख़ासि जे निगरान मूंखे चयो त तव्हां 2012 में हिते आया हुआ ऐं अवां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त हू वाक़ियो जेको आहे मूंखे विसरी वियो आहे ऐं वरी 2012 2024 आगे तक ठीक है जो आप उस वक्त लिख लेते तो आज मुझे आप सुना रहे थे तो मैंने तो कहीं ना कहीं से सुनाया होगा मगर इस वक्त मुझे अजबर याद नहीं तो मैंने मुझे याद दिलाने की भी कोशिश की मैंने कहा इस वक्त मेरे जहन में नहीं तो अल्लाह ताला रहमत की नज़र करे जने ये डायरी पढ़ा खोली ना सुने जने डायरी खोली ना सुने तो इंशाअल्लाह ये पूरा सिनेरियो असांजे दिमाग में अचे ये पूरी प्रैक्टिस असांजे दिमाग में अचे ये जेको उथी पंहिंजे पायजामे खे चेक करणो त तव्हांखे यादि अचे ऐं तव्हां पाण मुस्कुराईंदो हयाली उथो ऐं ॿियूं बि प्रैक्टिस कराइण जी टेंशन न खणो कौन इस जगह यानी लोग सबसे पहले आपको देखते सभी का पहले जो फर्स्ट इंप्रेशन है कहीं मुबल्लिग जो कहीं मुअल्लिम जो अल्हम्दुलिल्लाह मुताबिक धंधो में तो खबर पई हुई त किथां विया विद्यार्थी न कीअं विया विद्यार्थी न त अल्लाह जी रहमत सां अल्लाह करे अॼु बि ही आमिर भाई